खैरपुर मां ख़बर ईंदा आहियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल रद्द कराइण वारे ऐलान खां पोइ सखर में थींदड़ इज़हारे तशक्कुर वारे जलसे में MNA सैयद जावेद अली शाह जिलानी जे तक मां सभी गाॾियुनि जा काफ़िला सखर जलसे में रैली जी सूरत में रवाना थिया। MNA सैयद जावेद अली शाह जिलानी पारां शाह हुसैन बाईपास ते कैंप लगाई वई, जिते गंबट किंगरी सोबोदिरो समेत ॿियनि तालुकनि मां सभी गाॾियुनि जो काफ़िलो गॾु थियो, जिते तारीख़ी रैली जी सूरत में सखर जलसेगाह लाइ रवानो थियो। रैली में पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। MNA सैयद जावेद अली शाह जिलानी चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजूं कावशूं वठी केनालनि खे रद्द करायो, जंहिं जो नोटिफिकेशन बि कुझु ॾींहंनि खां पोइ अची वेंदो। समूरी सिंध वारनि हिन तहरीक खे मज़बूत कयो। केनाल कैंसिल करण वारे अमल में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध जी अवाम जो गॾियल किरदारु आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।